आउज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम ॿुधण ऐं ॾिसण वारनि खे अस्सलाम वालेकुम। असीं पंहिंजे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं नरेशन जी क्लास नंबर 5 सां हाज़िर आहियूं। ऐं हिन क्लास में जेको आहे असीं चेंज ऑफ ऑब्जेक्ट चओ, चेंज ऑफ सब्जेक्ट चओ या चेंज ऑफ अदर वर्ड चओ, इन जे मुतालिक़ पढ़ंदासीं। जीअं तव्हां क्लास नंबर 3 ऐं क्लास नंबर 4 में जेका असां नरेशन जी यूज़िस खे इस्तेमालु कयोसीं, उन्हनि में असां वटि कुझु अहिड़ा ऑब्जेक्ट ऐं कुझु अहिड़ा सब्जेक्ट आया हुआ जंहिंखे चेंज करणु इंतिहाई मुश्किल हो तमामु सवलो, लेकिन जेकॾहिं कंहिं इंसान खे का ख़बर न आहे त उन लाइ इहो इंतिहाई मुश्किल हो। जंहिं सबबु असांखे व्हाट्सअप ते काफ़ी स्टूडेंटनि असां सां रिक्वेस्ट कई त सर जेको आहे अवां चेंज ऑफ ऑब्जेक्ट या चेंज ऑफ सब्जेक्ट जे मुतालिक़ जेका आहे सो हिकु क्लास ठाहियो ऐं जंहिंमें अवां असांखे इहो डिटेल सां ॿुधायो त इहो चेंजिंग कीअं थींदी आहे, इन्हनि जा चेंज वारा अदर जेके ॿिया लफ़्ज़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि। जीअं तव्हां हेठि ॾिसो पिया, हिते आउं हिकु लफ़्ज़ लिखियो आहे दिस जेको चेंज थिए पियो, इहो दिस हमेशह अवां ॾिसो चेंज थिए पियो देट में। हाणे असां इहो अव्हांखे डिटेल सां काफ़ी अहिड़ा लफ़्ज़ ॾेखारींदासूं जीअं दिस हिकु आहे, इन जो चेंज देट में थिए पियो, यानी कि दिस जेको लफ़्ज़ आहे इहो अव्हां वटि डायरेक्ट में हूंदो ऐं इनडायरेक्ट में वञी इहो देट थींदो। इहो कीअं थींदो आहे ऐं अहिड़ा ॿिया कहिड़ा अल्फाज़ आहिनि जेके दिस में जेके डायरेक्ट में अलॻि हूंदा आहिनि ऐं इनडायरेक्ट में वञी उहे ॿिया अल्फाज़ थींदा आहिनि। इहो सॼो असां हिन क्लास में जेको आहे सो क्लियर कंदासूं, लेकिन हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट हूंदी, जेकॾहिं मां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन वारे बटन ते क्लिक करो त जीअं मूंखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन मिली सघे। हाणे स्टार्ट कंदा आहियूं असां पंहिंजे कोर्स खे। असां वटि हिकु टेबल आहे, असां हिकु टेबल ठाहियोसीं जंहिंमें असां काफ़ी अहिड़ा अल्फाज़ ॾिना आहिनि जिन्हनि जो डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट में चेंजिंग आहे। हिते ॾिसो हिकु ऑप्शन आहे डायरेक्ट ऐं ॿियो ऑप्शन आहे इनडायरेक्ट, वरी डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट, यानी कि जेकॾहिं डायरेक्ट में दिस हुजे, इनडायरेक्ट में वञी दैट थींदो। जेकॾहिं डायरेक्ट में टू नाइट हुजे त इनडायरेक्ट में वञी दैट नाइट थींदो। जेकॾहिं डायरेक्ट में देज़ हुजे त इनडायरेक्ट में वञी दोज़ थींदो। डायरेक्ट में यस्टरडे हुजे त इनडायरेक्ट में वञी प्रीवियस डे थींदो। इन तरह सां डायरेक्ट में जेकॾहिं हेयर हुजे त वञी देयर थींदो। जेकॾहिं डायरेक्ट में टूमारो हुजे त इनडायरेक्ट में वञी नेक्स्ट डे थींदो। अहिड़े हिसाब सां ही ॿिया ॿ अल्फाज़ जेके आहिनि असां हिन टेबल में ॾिना आहिनि, जिन्हनि खे अव्हां ॾिसी ऐं यादि करे सघो था। हिननि अल्फाज़नि खे अव्हां एनी हाउ यादि कजो, छो जो ही कुझु अहिड़ा अल्फाज़ आहिनि जेके असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में ॻाल्हायूं था। अहिड़ा तव्हांखे ॿिया केतिरा ई अल्फाज़ मिली वेंदा जेकॾहिं अव्हां गूगल ते सर्च कंदव PDF फाइल आहे, तव्हांखे ही 7 जी तादाद में मिली वेंदा। ऐं जे अव्हां हिते ॾिसंदव त ही कुझु ई आहिनि। इहो अव्हां हुतां बि डाउनलोड करे सघो था, लेकिन ही आऊं कुझु इन लाइ ॾिना आहिनि जेके रोज़मर्रा जी असांजी ज़िंदगी में इस्तेमालु थींदा आहिनि, यानी कि असीं जिते किथे जेके अल्फाज़ ॻाल्हाईंदा आहियूं ख़ासि करे उन्हनि में ही अल्फाज़ इस्तेमालु कंदा आहियूं। इन लाइ ऐं ही कुझु ख़ासि अल्फाज़ जेके आहिनि टेबल में लिखे करे अव्हां पेश कया आहिनि। इन्हनि खे अव्हां यादि कजो, यादि करण खां पोइ अव्हां इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु करे सघो था। हाणे असां इहो ॿुधायूं था त जुमलनि में कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु करणा पवनि था। इन लाइ बि असां कुझु एग्ज़ाम्पल ठाहिया आहिनि जंहिंमें अव्हांखे डिटेल सां ॿुधायूं था। असां वटि नंबर 1 एग्ज़ाम्पल आहे, ही सेज़ हेयर इज़ अ पेन। ही सेज़ हेयर इज़ अ पेन, इन जो पैसिवाइज इनडायरेक्ट कीअं थींदो? ही सेज़ दैट देयर इज़ अ पेन। ठीकु आहे, ही सेज़ दैट देयर इज़ अ पेन, इन जो हिकु ॿियो असां एग्ज़ाम्पल ठाहियोसीं, ही सेज़ आई एम वॉचिंग TV नाउ, इन जो इनडायरेक्ट थींदो ही सेज़ दैट ही इज़ वॉचिंग TV नाउ देन। अच्छा, हाणे तव्हांखे आऊं बिल्कुलु डिटेल सां क्लियर करायां थो। हिते जेको असां वटि हेयर आहे, हेयर असांजो यानी कि स्टार्ट में अचे पियो इज़ खां पहिरीं, यानी कि हेल्पिंग वर्ब खां पहिरीं अचे पियो। इन लाइ असीं इनखे चवंदासीं सब्जेक्ट। हीअ असां हिते आहे सब्जेक्ट। जेकॾहिं सब्जेक्ट में हेयर अची वियो त इन जो देयर थींदो। ठीकु आहे, यानी कि हिन जे चवण जो मतिलबु आहे ही सेज़ हेयर इज़ अ पेन, यानी हिन चयो हिते पेन आहे। इन जो थींदो ही सेज़ दैट देयर इज़ अ पेन, हिन चयो हो त हुते पेन आहे। जीअं पाण ॿिए खे ॿुधाईंदा आहियूं न, हुते गाॾी बीठल आहे, हुते कार बीठल आहे, होॾे मिरपुर ख़ासि आहे, फलानी तरफ़ फलानी शइ आहे, इशारो करे ॿुधायूं त इन लाइ हिते असीं हेयर खे असीं देयर में कन्वर्ट कयोसीं। इन खां पोइ असांजो जेको नेक्स्ट एग्ज़ाम्पल हो, ही सेज़ आई एम वॉचिंग TV नाउ, हिन चयो त आऊं जेको आहे TV ॾिसी रहियो आहियां हींअर।
इन जो असीं पैसे वाइज़ कीअं कंदासीं। हिन चयो त आउं ही टीवी ॾिसी रहियो हो उन वक़्तु, देन यानी उन टाइम पोइ उन वक़्तु जेको उहो टीवी ॾिसे रहियो हो। इन हिसाब सां नाउ यानी कि हींअर देन माना उन वक़्तु यानी कि नाउ माना हींअर ॾिसी रहियो हो न, असां ॿिए सां ॻाल्हि कंदासीं उहो उन वक़्तु यानी कि उहो टाइम गुज़री चुको हूंदो त असां हिनखे देन में कन्वर्ट करे छॾींदासीं। उमेद कयूं था त अॼु जी जेको क्लास आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं हिन मां तव्हां ज़रूरु सम्झो हूंदो त असां देयर हेयर ये कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कंदा आहियूं। हिते हेयर जेको सब्जेक्ट हो ऐं हिन जॻह ते नाउ जेको आहे ऑब्जेक्ट आहे। सब्जेक्ट तव्हां हमेशह यादि रखो हेल्पिंग वर्ब खां पहिरियों ईंदो, या मां ईअं खणी चवां त जेको आहे असांजो मेन वर्ब आहे, मेन वर्ब खां पहिरीं सब्जेक्ट ईंदो आहे। अगरि मेन वर्ब खां पोइ अचे त उहो ऑब्जेक्ट हूंदो। इहो तव्हांखे जेको आहे सो कॉन्सेप्ट क्लियर थी चुको हूंदो। इनशाला असां हाणे रूल नंबर 3 सां मिलंदासीं, यानी कि नरेशन जो रूल नंबर 3 सां ईंदासीं। 2 पहिरीं करे छॾियासीं। हीअ इन लाइ सम्झायो त असांजा काफ़ी स्टूडेंट जेके आहिनि सो इन ॻाल्हि में परेशान थी रहिया हुआ। हाणे इनशाला असां कोशिशि कंदासीं त इन्हनि खे परेशान न थियणियूं, छो जो असां नेक्स्ट एग्ज़ाम्पल ठाहींदासीं। इन में इन टेबल खे जेको आहे असीं दोहराईंदा हलंदासीं ऐं अव्हांखे कुझु अहिड़ा अल्फाज़ आहिनि जेके यादि कराईंदा हलंदासीं ताकी इहे अव्हांखे क्लियर थी सघनि। इनशाला हाणे असां नेक्स्ट क्लास में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। सिंध जिए सिंध बारा जियन सिंधी टोपी अज बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी बीता रची नची यारो अंत हिकड़ो ई नारो।